ऐं आइडेंटिफाई करण लाइ पुलिस टीम जेको आहे हुन में कचे तरफ़ वियल आहे। हिन वक़्तु फ़ोन ते हुन सां राब्तो न पियो थिए। जीअं ई राब्तो थिए थो त वधीक डिटेल बि शेयर कया वेंदा। हिन वक़्तु घरू वज़ीर जो चवणो त सिर्फ़ु असांजो फोकस शेरू महर जे जेको आहे हुनखे मुक़ाबले में मारणु हुयो या गिरफ़्तार करणु हुयो। घरू वज़ीर जो चवणु आहे त राजूणियूं बि असां कयूंसीं त शेरू महर पुलिस आॾो सरेंडर करे, पर हुन सरेंडर कोन कयो। जंहिंखां पोइ अॼु मुक़ाबले में शेरू महर जेको आहे मारिजी वियो आहे। शिकारपुर पुलिस जी जेकी टीम हुई उन तरफ़ां इहो जेको राति देरि सां ऑपरेशन कयो वियो सुबुह जे पहर में, ऐं कचे में ऑपरेशन थियो। रेंजर्स खां मदद वरिती वई शिकारपुर पुलिस जे तरफ़ां गॾियल ऑपरेशन में। मुख्य जेको कातिल आहे शेरू महर उहो पुलिस मुक़ाबले में मारिजी चुको आहे। घरू वज़ीर जे तरफ़ां बि हिन मामले जी तस्दीक कई वई आहे। SSP शिकारपुर शाहज़ेब चाचड़ जे तरफ़ां तस्दीक कई वई आहे। शेरू महर जूं जेके तस्वीरूं आहिनि उहे बि जेके पुलिस जे तरफ़ां रिलीज़ कयूं वियूं आहिनि, ऐं पुलिस जे तरफ़ां इहा दावा कई वई त ड्रोन जी मदद सां जेको आहे उहो शेरू महर खे मारियो वियो आहे। स्पेशल जेकी टीम हुई उहा राति सुबुह जो जेको पहर में इहा ऑपरेशन कयो वियो, जॾहिं जेको कचे में शेरू महर खे जेको आहे पुलिस मुक़ाबले में मारियो वियो आहे। हिन वक़्तु ताईं ॿियूं डेड बॉडीज़ बि ज़ख़्मी बि आहिनि, पर अञा ताईं हुन जा वधीक डिटेल जेको आहे घरू वज़ीर जे तरफ़ां शेयर न कया विया। ऐं चयो वियो त जेसिताईं तस्दीक नथी थिए पुलिस जे तरफ़ां फाइनली जेकी रिपोर्ट नथी मिले उन खां पोइ फर्दर जेके डिटेल शेयर कया वेंदा। वही त घरू वज़ीर हिते अहम ॻाल्हि कई आहे त शेरू महर सां गॾु कुझु ॿिया बि शेरू जा जेके साथी आहिनि उहे बि मारिजी विया आहिनि, पर जॾहिं असीं SSP सां ॻाल्हायो त SSP सिर्फ़ु शेरू महर जे मारिजण जी तस्दीक कई। कंहिं माण्हू जे ज़ख़्मी थियण या उन सां गॾु कंहिं ॿिए साथी जे मारिजण जी उन का अहिड़ी तस्दीक न कई। पर घरू वज़ीर जेका ॻाल्हि कई आहे इहा तमामु अहम ॻाल्हि बि आहे। ॾिसो वक़्तु हीअ त मुख़्तलिफ़ ज़रियनि खां ख़बरूं मिलनि पियूं। असांखे 9:30 वॻे खां इहे इतला 9 वॻे खां मिलणु शुरू थी रहिया त शेरू महर जेको आहे मारिजी चुको आहे। पुलिस जे तरफ़ां ऑपरेशन कयो वियो ऐं इहे मुख़्तलिफ़ इतला मिलनि पिया त जेको आहे शेरू महर जो जेको भाइटियो आहे उहो बि ज़ख़्मी थियो आहे, ऐं ॿिया बि जेके उन जा साथी हुया। पुलिस जेको SSP शिकारपुर आहे उन तस्दीक कई आहे त उन जा साथी कुझु ज़ख़्मी बि थिया आहिनि, पर घरू वज़ीर जे तरफ़ां इहा फर्दर जेकी वधीक इंफॉर्मेशन असांखे ॾिनी वई आहे त कुझु ॿियूं डेड बॉडीज़ बि आहिनि शेरू महर सां गॾु, जॾहिं ऑपरेशन में ड्रोन जी मदद सां हुनखे मारियो वियो त ॿिया बि उन सां गॾु जेके साथी हुया उहे ज़ख़्मी थिया आहिनि, उहे मारिजी विया आहिनि। हाणे केतिरा वक़्तु उन सां गॾु साथी हुया मुलज़िम सां गॾु उहे घणनि जेके डेड बॉडीज़ हिन वक़्तु पुलिस खे मिलियूं आहिनि, या जेको अञा ताईं फाइनली वक़्त खां अॻु हूंदो चवणु त हीअ जेको आहे हेतिरियूं डेड बॉडीज़ या जेको अफ़वाहनि ते असां इहे ख़बरूं न ॾींदा। हीअ सुबुह जो 9 खां 9:30 वॻे खां असां ताईं जो KTN न्यूज़ ताईं इतला हुया। असांजी टीम जेकी आहे सखर जी, लाड़काणे जी, शिकारपुर जी, उन्हनि खे इतला हुयो त शेरू महर मारिजी चुको आहे। पर फाइनली जेको आहे जॾहिं सरकारी तौर ते असांखे तस्दीक न थी तेसि ताईं असां जेको आहे हीअ ख़बर न हलाईसीं, ऐं तस्दीक खां पोइ जेको आहे हीअ ख़बर हलाई वई त शेरू महर मारिजी चुको आहे। ऐं हिन वक़्तु घरू वज़ीर SSP जे तरफ़ां बि तस्दीक कई वई आहे त शेरू महर मुक़ाबले में मारिजी चुको आहे, ऐं वधीक जेके आहिनि जीअं डिटेल अचनि था नाज़रीन सां शेयर कंदासीं। महिरबानी वहीद राजपर साहब। नाज़रीन, चीफ रिपोर्टर वहीद राजपर साहब असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु हो। अव्हांखे आगाह कयूं पिया इन अहम ख़बर बाबति। शिकारपुर पुलिस जो कचे में ऑपरेशन दौरान शहीद जान मोहम्मद महर क़त्ल केस जो मुख्य किरदार शेरू महर मारिजी वियो आहे। SSP शाहज़ेब चाचड़ पारां तस्दीक कई वई आहे। शाहज़ेब चाचड़ जो चयो आहे त कचे जे बचियल भयो थाणे जी हद में पुलिस सां मुक़ाबले में शेरू महर मारिजी वियो आहे।